अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 नवंबर ट्यूसडे ऐं हिन महिल 10:30 थिया आहिनि ऐं सुबुह खां इलाही सनी मसरूफ़ियत हुई। सो अॼु मां हे ट्राउज़र्स हिननि जा सिबंदमि जेके मां कटे रखिया पहिरियों खां ई, ऐं उन्हनि जे बैक साइड ते मां हे डिज़ाइन ठाहींदमि कैट वारो, पर हे ॾाढो वॾो फेस ठहियलु आहे, मां हिन खां नंढो ठाहींदमि ऐं उनजे लाइ मां कुझु कपिड़नि जा टुकड़ा कढिया आहिनि। ॾिसां थी त कीअं थी सिबां, जॾहिं सिबजी वेंदा लाज़मी तव्हां सां शेयर थींदा। 12:15 थिया आहिनि ऐं हिते मुंहिंजो न्यूज़ चैनल थो हले कंप्यूटर ते। ट्राउज़र सिबजी विया आहिनि, इन्हनि खे कुझु बटण लॻंदा ऐं कुझु हिननि ते एम्ब्रॉयडरी थींदी। त हाणे इहो सॼो सामान मां हिते कढी वेठी आहियां, त ख़बरूं बि ॿुधंदमि ऐं हिननि ट्राउज़र्स खे अॼु मूंखे हर हाल में कंप्लीट करिणो आहे, इरादो इहो ई आहे। सो कंप्लीट करे वरी तव्हां सां शेयर थी कयां। हिकु थियण वारो आहे ऐं मूंखे इलाही टाइम लॻियो हिननि खे कंप्लीट करण में। सो हीअ ॿई थी विया कंप्लीट। इस्त्री न कया आहिनि, बाक़ी कमु जेको आहे सिलाई वारो बि ऐं हथ वारो बि सभु कंप्लीट। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां, हे बैक साइड तां हीअं था लॻनि, हे हादिया जो ऐं हे राजिया जो। हे ॿई पाईंदियूं, इंजॉय कंदियूं, ख़ुशि थींदियूं, इन खां मथे बसि मुंहिंजे लाइ ॿियो कुझु बि न आहे। ऐं हिननि जूं जेके अखियूं आहिनि, इहे मां हिननि जी बेस फेल्ट सां ठाही आहे, विच में हे बटण हया आहिनि, नक बि फेल्ट जो आहे ऐं हिते हीअ एम्ब्रॉयडरी आहे सॼी ही, ठीकु आहे। सेम हिन ते बि, ऐं हिननि जा कन जेके आहिनि उहे ईअं आहिनि, यानी ही ॿाहिरि निकितल आहिनि, मूव थी था सघनि, इहे सिबियल टाकियल न आहिनि पूरी तरह सां। सो हिननि ॿिन्ही जा हे ट्राउज़र्स रेडी आहिनि ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। हिकु थियण वारो, हाणे बुख बि लॻी आहे ऐं अज़ान बि अचण वारी हूंदी थोरी देरि खां पोइ। सो ॾिसां थी अलाए छा कंदमि, किचन में कुझु बि न कयो, मां सिर्फ़ु सुबुह खां हे ई कमु कयो आहे ऐं इलाही मां ॾाढो सुठो थी फील कयां माशाल्लाह। ऐं हे शर्ट्स बि तव्हां सां शेयर कयां। मां राति जो हिननि खे जेको बटण लॻाया, सो ही मल्टी कलर बटण लॻाया, मां जेके रंग हिन रेम्बो में आहिनि उन्हनि कलर्स जा मां बटण हया। ऐं हादिया जी नंढड़ी शर्ट आहे त उनखे नंढी साइज़ जा बटण हया आहिनि, राजिया जी वॾी शर्ट आहे त उन ते मां वॾी साइज़ जा बटण हया आहिनि। त मैचिंग जेतिरी थी सघी आहे मूंखां उहा मां कई आहे। त हाणे हिननि जा इहे थी विया ड्रेसिस रेडी, बाक़ी फ्रॉक सिबां ऐं उहो जेको ब्लैंकेट वठी आई हुयमि मां लुंडा बाज़ार मां, उनजो बि कुझु ठाहिणो आहे, उहे सभु शयूं ठाहे पोइ हिननि ॾे मोकिलींदमि। मां अची वई आहियां किचन में, परे परे खां असांजा आवाज़ अचणु शुरू थी विया आहिनि ऐं मां सिर्फ़ु हिते थांव ईअं सिधा करे वई हुयमि त जीअं ड्राई थी वञनि। खीर बि कढ़ी वियो आहे त इनखे बि फ्रिज में रखां। राति जो सुराण दाल पचाई हुई हिकिड़ी चणनि जी, उहा पई आहे ऐं मां हुन सां फ्रेश मानियूं पचाईंदमि ऐं थोरो कचूमर थी ठाहियां। सो इहो कमु कंदमि हितां हिन महिल, छो त टाइम न आहे। मां अगरि कुझु फ्रेश ॿोड़ पचाईंदमि त मूंखे हुन में इलाही देरि लॻी वेंदी, इन करे मां फ़िलहालु गुज़ारे वारो खाधो थी ठाहियां। 1:15 थिया आहिनि, मां नमाज़ पढ़ी अची वियमि ऐं अचानक सां मां इरादो बदिलाए छॾियो। नमाज़ खां पहिरियों मां चांवर भिॼाए वियमि हिते ऐं थांव अंदरि कयमि। मां चयमि हाणे उअं ई बि मुंहिंजो इरादो त 1 डिसंबर खां मंझंदि जो चांवर पचाईंदमि ऐं मां सोचियमि त अॼु थी पचाए छॾियां। सो हाणे हे चकिरो वेलण अंदरि कंदमि ऐं दाल गरम कंदमि, चांवर पचाईंदमि। सो असां चवंदा आहियूं ॻोठ में चवंदासीं त मुंद मटाई आहे। सो अॼु खां मां मुंद मटाई आहे, चांवर थी पचायां। 5:15 थिया आहिनि तक़रीबन, ऐं मां हिते इहो कंबल पिसायो आहे जेको कंबल मां वठी आई हुयमि। सो इहो राति जो धोई विझंदमि त जीअं सुकी वञे सुबुह ताईं। हिते किचन में सुराण मटर थी सोए, मुंहिंजो मतिलबु आहे मटर थी छिले, सोए नथी। ऐं छो त महांगा आहिनि त फ़िलहालु पा वठंदा आहियूं असां ऐं हिकिड़े ई बोड़ में पइजी वेंदा आहिनि उहे। हिते मां जेरा कढी रखिया आहिनि चिकन जा, इन्हनि जो बोड़ ठाहींदमि राति जे लाइ। ऐं जेरनि जे बोड़ जी रेसिपी मुंहिंजी अवेलेबल अथव, चाहे ॿकरीअ जा हुजनि या चिकन जा हुजनि। हे त चिकन जा आहिनि त रेसिपी ॿिन्हिनि जी साॻी आहे, मां साॻी तरीक़े सां उन्हनि खे पचाईंदी आहियां। सो हिते हाणे मां कंदमि राति जी मानी जी तयारी। 6:15 थिया आहिनि, असांजी नमाज़ पढ़ी वरिती ऐं हे ब्लैंकेट हिते धोई विधो आहे। हिन जो पोयां वारो बि कपिड़ो काफ़ी थुल्हो ऐं मज़बूत आहे, त सोचां थी त हे कटे हिन जी ओटियूं वराए ऐं कंहिंखे ॾेई छॾींदमि त कमु अची वेंदो। ऐं बहरहाल हिन मां जेको बि ठाहींदमि उनजी अलॻि सां वीडियो ठहंदी ऐं उहा वीडियो यकीननि तव्हां सां बि शेयर थींदी। सो हलूं था किचन में। अटो कढी रखियो अथमि हिते, राति जो मानी पचंदी छो त मंझंदि जो चांवर खाधा ऐं हिते हे जेरनि जो बोड़ पचे थो। इहो ई बोड़ सुबुह जो मूंखे कमु ईंदो, पंहिंजे लाइ बि नाश्ते लाइ ऐं ज़हरा खे बि ॾियण जे लाइ। सो बोड़ हिते पचंदो रहंदो। अटो कढी रखियो अथमि, तव्हां सां कचहरी कंदमि, उनखां पोइ व्लॉग जेको आहे एडिट कंदमि ऐं हुनखे अपलोड करण लाइ रखंदमि, पोइ अची मानी पचाईंदमि। बोड़ खे दम ॾेई आयमि, कचहरी कयां तव्हां सां थोरी गपशप।
ऐं ॻाल्हाइण लाइ कुझु ख़ासि त कोन्हे, पर जीअं ख़बर अथव त जॾहिं ॻाल्हि निकिरंदी आहे त पोइ ॻाल्हि मां ॻाल्हि पई निकिरंदी आहे। सो हिन महिल ज़हन में त कुझु न आहे त मूंखे छा ॻाल्हाइणो आहे, बसि जीअं त तव्हां सभिनीनि खे सुठो थो लॻे ऐं मूंखे बि तव्हां सां ॻाल्हाइणु सुठो थो लॻे, इन करे ज़रूरी आहे त कुझु ॻाल्हाइजे। सो अॼु अलहमदिल्ला इहे ट्राउज़र्स सिबियमि ॿई, ऐं ॿुधाइजो तव्हांखे वणिया या न वणिया, छो त मां इहो किताबु जेको वरितो इन्हनि जे लाइ ई वरितो। ऐं उते जॾहिं असां ॾिसूं पिया हिन मां तस्वीरूं, त राजिया खे इहो ट्राउज़र ॾाढो वणियो हो, त राजिया चयो मूंखे ठाहे ॾिजो। ऐं उनखां पोइ राजिया जो जॾहिं ठाहिणो आहे त हादिया जो सेम ठाहिणो आहे, इहो लाज़मी आहे, छो त उहो नंढड़ी पंहिंजी वॾी भेण खे एतिरो कॉपी कंदी आहे जंहिंजी हद न आहे। हर शइ में हुनखे ॾिसंदी आहे उहो छा थी करे, त इन ऐं ॿियो उहो त हुन कपिड़ा कहिड़ा पाता आहिनि। सो असां कोशिशि कंदा आहियूं त ॿिन्ही खे साॻी टाइप जूं शयूं हुजनि। ऐं इन ब्लैंकेट मां बि जेको मां कुझु कटिंग कंदमि ठाहींदमि त उहो बि मूंखे 2 ठाहिणियूं पवंदियूं, न त उहो रीस कंदी, उहा चवंदी त मुंहिंजो किथे आहे। सो बहरहाल त इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। हाणे घटि में घटि मुंहिंजे तरफ़ां जेका शइ वेंदनि त उहे 2 ऑलमोस्ट हिकु जहिड़ी हूंदियूं, या थोरो घणो फ़र्क़ु थी सघे थो, पर हूंदियूं 2। त इहो ज़रूरी आहे त उहो नंढड़ीअ खे हुनखे जीअं अहसासु न थियणु घुरिजे इहो त मुंहिंजे लाइ न आई आहे। त बसि मूंखे प्यारियूं आहिनि बेइंतिहा बेइंतिहा, हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि, ॿार त पंहिंजा त प्यारा हूंदा आहिनि, ॿारनि जा ॿार वधीक प्यारा हूंदा आहिनि। सो इहो तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं पाण ते उहा गुज़रंदी हूंदी आहे। सो अलहमदिल्ला अलाह जो शुक्र आहे जो मूंखे पंहिंजे ॿारनि जा ॿार बि ॾेखारिया अथई। त बसि इहे हाल अहिवाल आहिनि सॼे ॾींहं जा। ऐं अॼु खां जेको आहे बसि मंझंदि जो चांवर पचंदा, हाणे अॼु पचाया। उहो मां सोचियो सुभाणे खां शुरू कंदमि 1 डिसंबर खां, पर मां चयमि त ठीकु आहे भला हाणे दाल पई आहे त हुन चांवरनि सां मज़ो ॾींदी। सो उहो शुरू थी वियो। ऐं सिंध में असां में आम रवाजु आहे, अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में आहे त माण्हू मुंदि मटाईंदा आहिनि, छो त असांखे नंढे हूंदे खां इहो ॿुधाईंदा त चांवर सियारे में राति जो अगरि खाइजनि था, मथां पाणी वाणी पीइजे थो तो खंघि कनि था, या ॿारनि जो सीनो जेको आहे जकड़जी थो वञे, त मंझंदि जो खाइजे त उन जा असर जेके आहिनि नेगेटिव न थींदा। इहो यानी मुंहिंजी मालूमात जे मुताबिक़ आहे, अञा फैक्ट्स अगरि कुझु ॿिया हूंदा त मूंखे ख़बर न आहे। तंहिंजे करे चवंदा आहिनि त चांवर जेके आहिनि पोइ सियारे में मंझंदि जो खाइजनि, ऐं ऊन्हारे में वरी उहो खाधो लाइट आहे त मज़ो बि ॾींदो आहे, हल्को खाधो राति में। सो बहरहाल इहे हिकिड़ा जेके बि रिवाज आहिनि, जेके बि ट्रेडिशन्स आहिनि असांजा, यकीनन उन में कान का हिकमत आहे, कान का फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे। इहे ॻाल्हियूं हरू भरू न कयूं वयूं आहिनि। सो मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां इन्हनि ते अमल कयां। ऐं जीअं त असांजे घर में चयो वेंदो त भई अणमुदाइती शइ न खाओ, गोभी अची वेंदी सेप्टेंबर में अक्टूबर में त असां न वठंदा हुआसीं, त भई अम्मा चवंदी मुंहिंजी ॾाॾी त चिट जी गोभी आहे त इहा न वठो। चिट शायदि सरव जी मुंद हूंदी, मूंखे चिट जी माना नथी अचे, प्लीज़ अगरि कंहिंखे बि ख़बर हुजे त कमेंट करे ॿुधाइजो। त अणमुदाइती काई बि शइ न वठंदासीं। हाणे त ॾिसो त सॼो साल हर शइ मिले थी। अञा ताईं सियारो शुरू थियो आहे, भिंडियूं करेला तूरियूं सभु मार्केट भरियो पियो आहे उन्हनि सां। या ऊन्हारो थो अची वञे त सॼियूं सब्जियूं सियारे वारियूं बि काफ़ी सारियूं ऊन्हारे में मिलनि थियूं। पोइ मां घटि में घटि इहो कंदी आहियां, जेके सियारे जूं भाॼियूं आहिनि उहे सियारे में वठंदी आहियां, ऊन्हारे वारियूं ऊन्हारे में वठंदी आहियां। हाणे तव्हांखे अंदाज़ो हूंदो, तव्हां ॾिसो था मुंहिंजी वीडियोस, त अलाए कॾहिं खां मां भिंडियूं या करेला या तूरियूं अहिड़ी शइ न पचाई आहे, छो त वरी असांखे 7-8 महीना कंटिन्यू इहे ई भाॼियूं खाइणियूं आहिनि ऊन्हारे में। तंहिंजे करे असां कोशिशि कंदा आहियूं त सियारे जो वधीक मज़ो वठूं सब्जियुनि जो, ऐं भाॼियुनि जी मुंद हूंदी आहे ॼण मज़ेदार। सो अलहमदिल्ला असांजो इहो ऐं शौक़ु बि ॾाढो आहे भाॼियूं खाइण जो। ऐं भाॼी सची ॻाल्हि इहा अथव त भाॼी जेकॾहिं तव्हांखे सुठी पचाइण थी अचे त उहा सभु कंहिंखे वणंदी। ऐं मुंहिंजी प्लेलिस्ट अथव हिकिड़ी वेजिटेबल रेसिपीज़, अगरि तव्हां यूट्यूब ते लिखंदो वेजिटेबल रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई त तव्हांखे उहे सभु मिली वेंदियूं। उन में सॼियूं सब्जियूं जेके मां हिन महिल ताईं सेखारियूं आहिनि, ऐं हिकिड़ी ॿी अलॻि सां प्लेलिस्ट आहे लोटस फ्रूट्स रेसिपीज़, बेहनि जूं रेसिपीज़। उहा त मां लिस्ट ई अलॻि ठाही आहे, उन में मां पाण इलाही सारियूं शयूं, इलाही सारियूं डिशिस मां पाण क्रिएट कयूं, त उहे मज़े मज़े जूं ॾाढियूं टेस्टी ठहियूं त उहे आहिनि। सो सब्जी भाॼी खाइण जो मज़ो ई तॾहिं आहे जॾहिं उहा पकल सुठी हुजे। जीअं अक्सर माण्हुनि खे असां ॾिसंदा आहियूं त भाॼी अगरि पूरी तरह ॻरियल न हुजे या उन में पाणी हुजे ईअं रस वांगुरु, हिकिड़ी रस पाण ठाहिबी आहे उहा ग्रेवी टाइप हूंदी आहे, हिकिड़ी जेको पाणी हुजे रुॻो अलॻि ऐं भाॼी अलॻि, उहो खाधो कंहिंखे बि न वणंदो आहे। त ईअं हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे भाॼियुनि पचाइण जो बि, हिकिड़ो ढंग आहे। त कल्ह ई जीअं राज महिमान आया असां वटि, त असां पाण में ॻाल्हियूं पिया कयूं, त उहा ॿुधाए पई असांजी मुंहिंजी बेस्ट फ्रेंड,
त मां जेको आहे पूरी बि न खाईंदी आहियां, मां कद्दू बि न खाईंदी, मां चयोमांसि मां पचाईंदमि त तव्हां ज़रूरु खाईंदो। त यानी इहो मां दावत थी कयां, वॾाई न आहे, इहो तकबुर न आहे, बल्कि इहो मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे त मां इलाही सारनि माण्हुनि खे अहिड़ियूं शयूं पंहिंजे हथां खारायूं जेके चवनि पिया असां ज़िंदगीअ में इहे न खाईंदा आहियूं, असांखे न वणंदियूं आहिनि। ऐं सच अथव इहो, अगरि सुठो पकल हूंदो त ज़रूरु वणंदियूं। सो मां कीअं पचाईंदी आहियां उहो तव्हां मुंहिंजी वेजिटेबल रेसिपीज़ ॾिसी सघो था। सो ॾिठो त मां अॼु चवां पई ॻाल्हाइण लाइ कुझु कोन्हे, ऐं अञा बि जेकॾहिं सिलसिलो जारी रखां त ॻाल्हाइण लाइ घणो कुझु निकिरी ईंदो। सो वधीक नथी ॻाल्हायां, ऐं हाणे वेंदमि मानी पचाईंदमि, ॿोड़ त दम ते आहे, उहा ई हल्की बाहि ते। ऐं जहिड़ा जल्दी पचंदा आहिनि उन्हनि खे पचाइण जो तरीक़ो मुंहिंजो शेयर थियल आहे। कलेजी का सालन अगरि तव्हां लिखंदव बाय नसरीन वफ़ाई तव्हांखे मिली वेंदो। त उनजो हिकिड़ो मख़सूसु तरीक़ो हूंदो आहे पचाइण जो, हिकिड़ी लिमिट हूंदी आहे। खाधो पचाइण ईअं न आहे त असां बसि दाग कयोसीं, मसाला विधासीं, सभु कुझु चाढ़े छॾियोसीं, पची वेंदो, ईअं न आहे। टाइमिंग्स हूंदियूं आहिनि, दम जूं, बाहि जूं, कहिड़ी शइ केॾी महिल ऐड करणी आहे उन हिसाब सां, त पोइ उनजो प्रॉपर रिज़ल्ट बि ईंदो आहे खाधे जो। न त पोइ हाणे ईअं सभु कुझु मिलाए पचायो त मिड़ई ठही वेंदो आहे, पोइ कंहिंखे वणे या न वणे। सो बहरहाल हाणे मोकिलायूं था, ऐं हाणे वेंदमि मानी पचाईंदमि। मूंखे शौक़ु आहे ॾाढो, मुंहिंजा जॾहिं चारे ॿार घर में हुया, मुंहिंजो हस्बैंड बि हुयो, तॾहिं मां एॾे शौक़ु सां सभिनी जी पसंदि जो खाधो, यानी ख़ुशीअ सां, इंतिहाई ख़ुशीअ सां, इंतिहाई मुहबत सां पचाईंदी हुअमि सभिनीनि जी फरमाइश जो खाधो। ऐं हाणे जॾहिं त असां ॿ ॼणियूं बचायूं, अलाह बाक़ी सभिनीनि खे सुखियो रखे जेको जिते बि आहे, सो आबाद हुजनि सभई। त हाणे माए सुराण आहियूं त मां इन करे, कंहिं पुछियो मूंखां त सुराण खे खाधो पचाइणु न वणंदो आहे या अलाए कुझु अहिड़ो ई सुवालु। सुराण त मुंहिंजी किचन क्वीन आहे, उनखे सभु कुझु पचाइण बि ईंदो आहे, वणंदो बि आहे। पर जीअं हाणे हिन महिल वेठी आहे स्कूल जा पेपर सी चेक करे, घर जो इलाही सारो कमु सुराण कंदी आहे, सुबुह जो इलाही सारो कमु करे वेंदी आहे। पोइ मां चवंदी आहियां घटि में घटि हिनखे इहो सुखु मिलणु घुरिजे, मोटी अचे त मानी तयारु हुजेसि, ऐं राजी मानी बि मां पचाईंदी आहियां त जीअं हीअ बिल्कुलु आज़ादु हुजे, हिनखे कोई ज़िमेदारी न हुजे। हा, अक्सर शौक़ु सां काई शइ पाण ठाहिणु चाहींदी आहे त मां उन ॾींहुं वरी ऐश कंदी आहियां, चवंदी आहियां हल भला तुंहिंजी मर्ज़ी आहे, भले ठाहे। सो कचहरी ॾाढी घणी थी वई, ऐं मोकिलायूं था। ख़ुशि जो, आबाद हुजो, सलामत हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह भाई।